अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में आके भलीकार माया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार हिकु ॾींहं जे दौरे ते चीन रवानो। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त नायब वज़ीर आज़म चीनी परॾेही वज़ीर जी दावत ते अॼु बीजिंग पहुचंदो। इसहाक़ डार चीनी हम मुनसिब समेत चीन जी क़यादत सां मुलाक़ात कंदो। इलाक़ाई सूरतहाल ऐं ॿ तरफ़नि लाॻापनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। ट्रंप हरम्स वारे सामूंडी लिंक खे खोलण खां सवाइ जंग ख़त्म करण जो ऐलान चाहे थो। अमरीकी अख़बार तरफ़ां अमेरिका जे आला उहिदेदार जे हवाले सां दावा। रिपोर्ट में चयो वियो आहे त सदर ट्रंप हरम्स वारो लिंक खोलण लाइ ऑपरेशन मुलतवी करणु चाहे थो। व्हाइट हाउस जे तर्जुमान कैरोलाइन लोट जो चवणु आहे त ईरान जंग जे हवाले सां सुठियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। ईरान कुझु अमरीकी तजवीज़ुनि ते राज़ी थी वियो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त ख़िते मां अमेरिका जे निकिरण जो वक़्तु अची वियो आहे। दुनिया ॾिठो त अमेरिका जे हवाई फ़ौज सां कहिड़ो हशर कयो आहे। ईरान सऊदी अरब जो एहतराम करे थो ऐं उन खे बिरादर मुल्क सम्झे थो। ईरान जूं कारवायूं दुश्मन क़ुवतुनि जे ख़िलाफ़ आहिनि जेके अरबनि जो एहतराम कनि थियूं। ट्रिगड़ी वेझो मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टक्कर, ॿ नौजवान फोत। चंबड़ नाके वटि हादसे में ॻोठ नबन शाहवासी, 2 ॼणा ज़ख़्मी। इमाम बख़्श जूणे जो ट्रिगड़ी अस्पताल में दम ॾिनो। सुनील कूली हैदराबाद नियंदे फोत।